पाकिस्तान दहशतगर्दी सबब वॾी क़ीमत अदा करे रहियो आहे। पाक नेवी हर तरह जे चैलेंजिस खे मुंहजण जी भरपूर सलाहियत रखे थी। पाक बहरिया जा बहादुर ऑफिसर ऐं जवान मुल्क जी सामुंडी हदनि जो तहफ़ुज़ यकीनी बणाए रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो लाहौर में मैरीटाइम सिक्योरिटी वर्कशॉप खे ख़िताब चयनि पाकिस्तान जी सामुंडी फ़ौज वसीले मां फ़ाइदो खणण लाइ क़दम खणी रही आहे। दोस्त मुल्क चीन बि सामुंडी शोबे में भरपूर सहकार फराहम करण लाइ तैयार आहे। मुल्क में फुल प्रूफ सिक्योरिटी चाहियूं था त माण्हू पंहिंजी सलाहियतुनि मां भरपूर फ़ाइदो खणी सघनि। उहे माण्हू असांजे नौजवाननि जे मुस्तक़बिल तबाह करण चाहिनि था। कुछ माण्हू मुल्क खे इंतापसंदी तरफ़ धिकण चाहिनि था। कायदे आज़म चयो त औरतुनि जे किरदार खां सवाइ मुल्क तरक़ी नथो करे सघे। कुछ अहिड़ा माण्हू आहिनि जेके औरतुनि खे तरक़ी कंदे ॾिसण नथा चाहिनि। अहिड़ी सोच जा माण्हू असांजे मुल्क ऐं पाड़ेसरी मुल्क में मौजूद आहिनि। मां नौजवाननि खे तरक़ी कंदे ॾिसण चाहियां थो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो लियारी में सिंध पिंक फुटबॉल टूर्नामेंट जी इब्तिदाई तक़रीब खे ख़िताब चयाईं बीबी शहीद बेनज़ीर भुट्टो चयो त औरतूं जेको कुझु करणु चाहिनि थियूं करे सघनि थियूं। लियारी में औरत रांदीगरनि जी मौजूदगी असांजी कामयाबीअ जो सबूत आहे। अॼु लियारी में आर्मी लेवल जो फुटबॉल ग्राउंड क़ाइमु कयो वियो आहे। लियारी जूं औरतूं बेनज़ीर भुट्टो जी जिदोजहद में पहिरीं सिफ़त रहियूं। डी चौक ते अकेलो छॾियो वियो पर भॼण वारी औरत नाहियां। बुशरा बीबी जूं इस्लामाबाद धरणे में फौत थियल कारकुननि जे वारसनि सां ताज़ियत वक़्तु ॻाल्हियूं। संदसि चवणु हो त हू पीटीआई बानी लाइ निकिरंदड़ कारकुननि खे अकेलो छॾे न पई सघी। कंहिंखे ख़बर न हुई त हुनजी गाॾी कहिड़ी आहे। राति जो 12:30 वॻे डी चौक ज़बरदस्ती ख़ाली करायो वियो। £190 मिलियन रेफरेंस केस जी ॿुधणीअ ते बुशरा बीबी अॼु बि अदालत में पेश न थी। गिरफ़्तारी वारंट बरक़रार। एहतसाब अदालत जे जज नासिर जावेद राणा अठियाला जेल में केस जी ॿुधणी कई। जवाबदारनि तरफ़ां अॼु बि सवालनामनि ते जवाब जमा न कराया विया। अदालत गिरफ़्तारी वारंट ते अमल दरामद लाइ ॿीहर नोटिस जारी करे छॾिया। बुशरा बीबी खे गिरफ़्तार करे ईंदड़ ॿुधणीअ ते पेश करण जो हुकुम। केस जी ॿुधणी 9 डिसंबर ताईं मुलतवी। सिंध जे तवनाई वारे वज़ीर नासिर हुसैन शाह जो सदनी वज़ीर आज़म खे सिंध में गैस जी बंदिश जो नोटिस वठण जो मुतालबो। सिंध खे ओगरा में नुमाइंदगी ॾियण जी बि घुर। संदसि चवणु आहे त सिंध सभ खां वधीक कुदरती गैस पैदा कंदड़ सूबो आहे। गैस जी वधीक पैदावार ॾींदड़ सूबे जो अवाम गैस खां महरूम आहे। सियारो शुरू थींदे ई गैस जी लोड शेडिंग शुरू कई वई आहे। गैस न हुअण सबबि स्कूली ॿारड़ा नाश्ते खां बग़ैर स्कूल वञनि था। आर्टिकल 158 तहत गैस जी विर्छ खे यकीनी बणायो वञे। सोशल मीडिया ते रियासत मुखालिफ प्रोपेगेंडा में मुलविस वधीक 7 जवाबदारनि खिलाफ केस दाख़िल। सोशल मीडिया ते माण्हुनि खे मचटाइण वारा बयान ऐं कूड़ी ॼाण शेयर करण में मुलविस 7 ॼणनि खिलाफ केस दाख़िल कया विया। इख्तियारनि मूजिब जवाबदार व्हाट्सएप ऐं एक्स ज़रिए रियासत मुखालिफ नफ़रत ते ॿधल प्रोपेगेंडा करे रहिया हुआ। एमक्यूएम अहिड़ी ॻाल्हि न करे जंहिंजी हू पाण ज़िम्मेवार आहे। एमक्यूएम वारा हाणे चवनि था वाटर बोर्ड ऐं केएमसी तबाह थी विया। एमक्यूएम खे कराची जे मसइलनि ते न ॻाल्हाइणु घुर्जे। ॿुधण जी ज़रूरत नाहे त रोशनियुनि जे शहर खे कंहिं तबाह कयो। K4 मंसूबो देर जो शिकार आहे। पीटीआई बानी K4 मंसूबे जो कमु बंदि करायो। जांच शुरू कई आहे। कराची जा मसइला सभिनी खे गॾिजी हल करणु घुर्जनि। सूबाई वज़ीर सईद गनी जूं मीडिया सां ॻाल्हियूं।
दहशतगर्दन खां शिकस्त खाईंदड़ हुकूमत खिलाफ विड़ी रहा आहिनि। केपी में अमन अमान जी सूरत-हाल इंतहाई ख़राब आहे। काल गवर्नर केपी ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुरायो जंहिंमें पीटीआई शिरकत न कई। पीटीआई बानी जी आज़ादी एहतजाज ऐं बिगोड़नि बदिरां अदालत ज़रिए थियणु घुरिजे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमून जूं मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं हू 2015 खां केसनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॾुखियनि हालतुनि में अदालतुनि खां नाहियूं भॻा। आसिफ अली ज़रदारी बिना कंहिं ॾोह जे 12 साल सज़ा काटी। कूड़ा केस कंदड़ अॼु बि पाण केस भोॻे रहिया आहिनि। नारकोटिक्स कंट्रोल ऑपरेशंस लाइ जदीद सामान ख़रीद करण लाइ 4 करोड़ रुपयनि जी मंजूरी। चीफ सेक्रेटरी सिंध सैयद आसिफ हैदर शाह जी सदारत टेक्साइज खाते जो इजलास। चीफ सेक्रेटरी पारां मोटर व्हीकल टैक्स के टेक्नोलॉजी ज़रिए वधीक सवलो ऐं शफ़ाफ़ बणाइण जी हिदायत। आसिफ हैदर शाह जो चवणु हो त अवामी सहूलत ऐं शफ़ाफ़ियत लाइ मोटर व्हीकल टैक्स में इंसानी मुदाख़लत घटि कई वञे। अमेरिका में तालीम फेरण लाइ जाली डिग्री जमा कराईंदड़ प्रियंका देवी समेत चयन जवाबदारनि खे ॾोह साबित थियण ते क़ैद ऐं ॾंड जी सज़ा। जुडिशियल मैजिस्ट्रेट ॾखण कराची जी अदालत प्रियंका देवी खे 6 साल क़ैद ऐं 45,000 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। अदालत साॻिए केस में शरीक जवाबदारनि मरियम आदिल अमान ऐं राशिद खे बि 2 साल क़ैद ऐं 20,000 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। चइनी जवाबदारनि जी ज़मानत रद्द करण बाद खेनि जेल मोकिलण जो हुकुम। शिकारपुर ऐं बख्शापुर में धारदार वाक़िअनि में 2 ॼणा क़त्ल। बख्शापुर भरिसां इंडस हाईवे ते हथियार बंदन कार ते फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि कंदकोट वासी अली रज़ा मंगी क़त्ल थी वियो। 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। शिकारपुर में नेशनल हाईवे तां नौजवान जो गोलियूं लॻल लाश मिलियो। मक़तूल जी गुलबहार पुट मीर हज़ार जखरानी तौर सुञाणप थी।